तो दोस्तों शमन अली मीराली जो एल्बम नंबर 69 पंटी वॉल्यूम। हाणे जेतिरो जल्दी थी सघई परदेस छॾे अपनी। माना हे परदेस वारनि लाइ हिकु ज़बरदस्त गीत लिखियो वहीद हकड़े साहब। तमामु बहितरीन ऐं कुझु दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। जीअं त मुंहिंजो प्यारो भाउ शाहबान लिखे थो तो मेरे हिसाब से 98 का एल्बम है। इहो 18 एल्बम जो कल्ह रखियो हुओ हुन जे लाइ चए थो बिल्कुलु 98 एडवांस आहे। बाक़ी हूअं 11 महीने में आयल आहे इहो एल्बम दोस्त। वॾी महिरबानी एम प्रोडक्शन भाउ, वॾी महिरबानी शाहबान, वॾी महिरबानी दा कमेंट्स कयो पिया यार, वीडियो ॾिसो पिया। आसिफ अली वॾी महिरबानी भाउ, लख कुर्ब लख एहसान, ख़ुशि हुजो आबाद हुजो। शमन अली मीराली जो एल्बम 19 धमाकेदार पेशकश आहे। ऐं हिन एल्बम जी ख़ुशी जो हिकु ॿियो फ़ोटू बि आहे, उहो बि शामिलु कयां मां। त ही फ़ोटू ज़बरदस्त आहे ऐं लाजवाब पेशकश। ऐं हिन एल्बम जी हिन ख़ुशीअ में माना हिन खे हार वार पाराया विया। ऐं हिन एल्बम जी सिलेक्शन वहीद हकड़े जी आहे, पर तक़रीबन जेके बि एल्बम आया आहिनि सभिनी सिलेक्शन वहीद हकड़े जी आहे। एल्बम जो टाइटल आहे दिल सफ़ा टोड़े छॾी तो। काफ़ी दोस्तनि खे इहो हूंदो आहे त हाणे असांजा कलाम ॿुधल आहिनि। जीअं त काफ़ी दोस्त ॻोल्हींदा बि आहिनि, अॼु ताईं ॻोल्हिनि था पिया यूट्यूब ते त हीउ एल्बम कहिड़ो आहे, हिन में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि। मुंहिंजो पहिरियों कलाम जेको आहे दिल सफ़ा टोड़े छॾी तो, वहीद हकड़े जो कलाम। ऐं उनखां पोइ ॿियो कलाम वहीद हकड़े जो, यार जे तोखे दिलि ई न ॾियां हा। ऐं उनखां पोइ सैर सिराज जो कलाम आहे, चपड़नि जी आस आहे इहे नैण चुमण ॾे। ऐं उनखां पोइ कलाम आहे बशीर अहमद बुखेजे जो, लाजवाब कलाम आहे। तव्हांजी पसंदि जो हुजे या न हुजे, पर मुंहिंजी पसंदि जो आहे। भूरे रंग दा होवे या काले रंग दा होवे, बस होवे वफा वाला दाणा, ऐ जा यारड़ा हिक में मलंग दा होवे भूरे। ऐं उनखां पोइ आहे कर शौक़ सां ही ज़ुल्म करण तोखे ठहे थो। ये ग़ुलाम क़ादिर घायल जी शाइरी आहे। ग़ुलाम क़ादिर घायल पुराणो शाइर उस्ताद जो, हिन वक़्तु वीचारो गुज़ारे वियो आहे। ऐं ही साइड थी वई आहे कंप्लीट। उनखां बाद बलोची सहरो आहे, ही बुक्ती समंदर जो आहे। हुन 18 एल्बम में बि हुयो ऐं हिन में बि आहे। हुन में कलाम हुयो, हिन में सहरो आहे। मोरण थई मुरादां वॼां दोहल द मामा। ऐं उनखां पोइ आहे तूं जे अची दिलदार त मुंहिंजी ईद सजाई थी वञे। ऐं हीअ कलाम आहे ज़ुल्फ़कार भट्टी जो। ऐं उनखां पोइ आहे पांधन जोखे जो कलाम आहे, हीअ बि ज़बरदस्त कलाम आहे। सठो न हुन ई सठो न मूं काविड़ जी प्यासूं, अला अॼु धार सफ़ा थियासूं। उनखां पोइ गीत आहे वहीद हकड़े जो, हाणे जेतिरो जल्दी थी सघई परदेस छॾे अपनी। मुंहिंजो पहिरियों ई आख़िरी अर्ज़ु अथई। हुनखां पोइ बि लास्ट में वहीद हकड़े जो कलाम आहे, छा त कयो सिंगार अथई हो यार अॼु तूं कुही पियो कुही। जीअं त एल्बम कंप्लीट थी चुको आहे। हिन में डबल पोज़ भला ॾिना अथऊं तस्वीरुनि जा। थी सघे ही अॻिते हली कंहिं में हलाइनि हा, पर न हलायूं, कंहिं बि एल्बम में न आयो फ़ोटू। ही पोज़ ॿई भला आहिनि उस्ताद जा। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेके वीडियो पसंदि कनि था उहे लाइक ज़रूरु कनि, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय ज़रूरु ॾियनि, बाबा असांखे हीअ शइ वणी आहे। दोस्तनि ताईं शेयर कनि जेके अॼुकल्ह सर्चिंग कनि था। ठीकु आहे दोस्तो।